पैगाम न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं वगण खां अब्दुल सत्तार मुगरी जी रिपोर्ट मूजिब अफ़सोसनाक खबर है नाज़रीन। ऐं असां शेयर कंदा हलूं। वगण भरिसां ॻोठ वक्का मोरी जो रवासी 20 सालनि जो नौजवान तारिक हुसैन वक्को मुबीना घरू अणबत सबब ज़हरीली दवा पी आपघात करे पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उजाए छॾियो। ज़हरीली दवा पींदड़ नौजवान खे वारिसनि गणती जोगी हालत में वगण अस्पताल पहुचायो, जिते नौजवान की हालत ख़राब हुजण सबब संदसि खे लारकण जी शोबे हॉस्पिटल अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते डॉक्टरनि पारां फोत थियण जी तस्दीक कई। फोती नौजवान के मड़ के वगण अस्पताल पहुचायो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते वारिसनि में कोराम मची वियो। ॿुधायो पियो वञे त नौजवान पारां घर भातियुनि खे पसंद जी शादी करण लाइ चयो वियो, जेको न थियण सबब हुन घर में पियल ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो।